अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गड़ा हुआ यहाँ संजा सैयद। हल्ला से हेडलाइंस तरफ। वज़ीर-ए-आज़म इमरान खान की सदारत हेठ कोरोना बाबत कौमी राबता कमेटी जो इजलास कोरोना SOP से अमल दरामद लाइ फौज का मदद घुरण जो फैसलो। वज़ीर-ए-आज़म जो चवणु आहे त जेकॾहिं SOP से ठीक तरीक़े से अमल न कयो वियो त शहरनि में लॉकडाउन न करणो पवंदो। मूं फौज के चयो आहे त SOP ते अमल दरामद लाइ असांजी फोर्सिस सां रोडनि ते अचे। माण्हुनि खे SOP से हलण जो चवंदा रहिया आहियूं, पर माण्हुनि में को डपु नाहे ऐं को एहतियात न पियो करे। उन लाइ असां हाणे SOP ते अमल कराइण लाइ सख़्ती कंदासीं। समूरा मार्केट शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदा। आख़िरी ॾींहं जो इंतज़ार न कयो, ईद जी ख़रीदारी कयो। ईद ताईं ॿाहिरि खाधो खाइण ते पाबंदी लागू हूंदी। ऑफिसनि जो वक़्तु 2 वॻे ताईं महदूद कयो वियो आहे। ऑफिसुनि में 50% खां वधीक माण्हुनि खे न घुरायो वञे। लॉकडाउन जे हवाले सां सूबा गॾिजी प्लान जोड़नि। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी ब्रीफिंग। सिंध के वड़े वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ कोरोना टास्क फोर्स जो इजलास। वड़े वज़ीर के आगाही दी वही त कराची में कोरोना के हाकारी केस की शरह 8.9 सैकड़ो ऐं हैदराबाद में कोरोना केस की शरह 16.64 है। वड़े वज़ीर कराची ऐं हैदराबाद में कोरोना केस वधण ते गणती ज़ाहिर कंदे चयो आहे त जेसि ताईं माण्हू पाण एहतियात न कंदा केस वधंदा रहंदा। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधी 144 मरीज़नि जूं हयातियूं हिड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 16,842 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5,870 नवां केस रिपोर्ट। 4,652 मरीज़नि जी हालत गणती जोगी। सखर के वापारी की दरख्वास्त ते कोरोना SOP तहत कारोबार बंद करण वारी नोटिफिकेशन में फेरफार। घरू खाते जो चवणु आहे त सखर में हाणे जुमो ऐं छंछर ते कारोबार बंद रहंदो। आचर ॾींहुं कारोबारी मर्कज़ खुलियल रहंदा। रावलपिंडी की एहतसाब अदालत अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ की मिल्कियत नीलाम करण जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत तोशाखाना रेफरेंस में इश्तिहारी थियण ते नवाज शरीफ की मिल्कियत नीलाम करण जो हुक्म। अदालती हुक्म में चयो वियो आहे त नवाज शरीफ जी जिते जिते मिल्कियत आहे ऐं उन ते एतराज़ न आया आहिनि त लाॻापियल सूबाई हुकूमत उन खे नीलाम करे सघे थी। नवाज शरीफ जूं गाॾियूं बि 30 ॾींहनि अंदरि नीलाम कयूं वञनि। लाहौर हाई कोर्ट में ज़मानत मंजूर थियण खां पोइ शहबाज शरीफ के कोर्ट लखपत में आज़ाद कयो वियो। अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में 50-50 लाख रुपये के मचलकनि एवज़ शहबाज शरीफ की ज़मानत मंजूर कई। कौमी असैम्बली के इजलास में फ्रांसीसी सफ़ीर के मुल्क बदरी वाले मामले ते बहस न थी सघियो। इजलास में ॻाल्हाइण की इजाज़त न ॾियण ते ओपोजिशन जो एहतजाज। ऐवान में गोड़ ओपोजिशन मेंबर एहतजाज कंदे स्पीकर की डाइज़ आॾो पहुंची विया। नारेबाज़ी गोड़ सबब डेप्टी स्पीकर इजलास अणॼाणल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾियो। सिंध असेंबली में ओपोजिशन लीडर हलीम आदिल शेख की टंडोलाड में पुलिस लॉकअप में फौत थियल नौजवान बाबर खानजादे के घर आमद। कोयरन सां ताज़ियत। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त सिंध में पुलिस गर्दी जो राज आहे। पुलिस ॾोकड़नि ख़ातिर नौजवाननि खे क़त्ल करे रहियो आहे। बाबर जे वाक़े ते तमामु घणो दुख थियो आहे। सिंध हाई कोर्ट लाड़काने बेंच में उमेर अबाब चांडी टिन घर भातियुनि के क़त्ल केस की ॿुधणी। उमेर अबाब अदालत में पेश। उमेर अबाब जो चवणु आहे त केस के कंहिं नुक़्ते के हवाले से बार बार पिटीशन दाख़िल कराइण आउं सम्झां थी त अदालतुनि जो वक़्तु ज़ाया करणु आहे। मूंखे अदालतुनि मां इंसाफ़ जी उम्मीद आहे।
लाड़काणे जी मुमताज कॉलोनी में हथियार बंदी फायरिंग गोली लगण सबब मोहम्मद हाशिम कुंभर मारिजी वियो। इतला बाद पुलिस पहुंची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवण है वाक़े की जांच कई पई वञे। घोटकी वेझो गुड मुहिब चंद्राणी में घरन के बाहि पुलिस औरत सड़ी पहुच 3 मायूं भी सड़ी मरी वयूं। इतला ॾियण बावजूद फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंध न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणियो। गौसपुर भरसा ॻोठ विशु नंदवाणी मां अणॼातल हथियारबंद नौजवान के अगवा करे विया। पुलिस मुखबिर दिलमराद नंदवाणी की बाज़ियाबी लाइ गड़ी की गोचे कच्चे वारे इलाइक़े में ऑपरेशन लाइ नफ़री तलब करे वरिती। मुखबिर जवाहर सिंह जो बाज़ियाबी लाइ मछी बुढो इंडस हाईवे ते धरणो रोड ब्लॉक। मीरपुर माथिले वेझो पुलिस जे मुबैना मुक़ाबले में ड्रंग चाचर वटां मुखबिर अरशद मलिक खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवण है कच्चे वारे इलाइक़े में कार्रवाई करे मुखबिर खे बाज़ियाब करायो आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में मिट्टी के तूफ़ान सबब कारोबार मुतासिर। खानपुर महर वेझो 11,000 वोल्टेज जा 7 पोल किरी पिया। माण्हू मौज़ाने तौर बची विया। बिजली की फ़राहमी मुअत्तल।